अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर असां गॾु हूंदा। अॼुकल्ह जेकॾहिं ॾिठो वञे त नज़लो ज़ुकाम गलो ख़राब छाती जो इन्फेक्शन तमामु ज़ोरनि ते आहे। तमामु घणा मरीज़ जेके इस्पताल में अचनि था उन सां गॾो गॾु मलेरिया ऐं डेंगी जा मरीज़ बि सभिनी इस्पताल में मौजूदु आहिनि। त असां कोशिशि कंदासीं ॼाण ॾियूं छो त ज़ाहिर आहे सर्दी अचण वारी आहे त गले जो ख़राबु थियणु या छाती जो इन्फेक्शन इहो आम थी वेंदो आहे। पर उन सां गॾु गॾु मलेरिया ऐं डेंगी बि आहे। इन बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं त इन बीमारियुनि खां बची कीअं सघिजे थो, उन जा इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, असांखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा खाधा खाइणु घुरिजनि ऐं पंहिंजो एहतियात कीअं कजे। इन सिलसिले में अॼु मूंसां जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख जेके बाड़ पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि डाउ यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। डॉक्टर साहब पाण सां गॾु अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी ज़ुल्फ़िकार साहब तव्हां हिते आया। डॉक्टर साहब पहिरीं त इहो ॿुधायो त अॼुकल्ह जो गले जो ख़राबु चेस्ट इन्फेक्शन हर माण्हू खे ज़ुकाम पर अॻे उहो 2 खां 5 ॾींहंनि में ठीकु थी वेंदो पर हाणे इहो 10 14 ॾींहं हले थो। इहो कहिड़ो इन्फेक्शन आहे? को वायरस आहे, को बैक्टीरिया आहे, छा आहे? असल में साईं ईअं थो थिए त जॾहिं बि मौसम मटिजे थी पई त उनजे करे बि के मौसम सां लाॻापियल के बीमारियूं आहिनि उहे थियनि थियूं पियूं। जॾहिं गर्मी थी अचे पई त गर्मीअ जूं पंहिंजूं बीमारियूं आहिनि, उन वक़्तु घणो करे दस्त उल्टियुनि जी बीमारी थींदी आहे। ऐं जॾहिं सर्दी थी अचे पई त सर्दी में जेके खंघि नज़लो ज़ुकाम या साह जे बीमारियूं जेके आहिनि उहे घणियूं थी थियनि पियूं। उनजो सबबु इहो आहे त सर्दियुनि में ख़ुश्की थी थिए पई ऐं ख़ुश्की थियण सां पोइ जेका मटी ऐं दज़ आहे उहा हवा में उॾामी थी पई। पोइ जॾहिं असां साह खणूं था पिया त उन जे करे असांखे उहा तकलीफ़ थिए थी। हा, ऐं बीमारी जेका थिए थी पई त बिल्कुलु हिकु त इन जे करे थी सघे थी त मिटी जे करे, मिटी ऐं दज़ जे करे थिए, धुएं जे करे थिए जंहिंसां एलर्जी हुजे या के जरासीम हुजनि जेके असांजे जिस्म जे अंदरि साह जी नालीअ मां पहुचनि था पिया ऐं जंहिंजे करे पोइ उहा बीमारी थिए थी। छा घणो इहे बैक्टीरियल या वायरल तव्हांजे ख़्याल में? इन में घणो करे जेके आहिनि उहे वायरल इन्फेक्शन थींदा आहिनि। हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जा जरासीम थियनि था, बैक्टीरिया थियनि था, वायरस थियनि था, फंगस थियनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जा थियनि था पिया। पर हींअर जेको घणो फैलियल आहे उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जा वायरस आहिनि, उनजे करे इहा बीमारी थिए थी पई। ऐं वायरस जी बीमारी में असल में इहो थींदो आहे त उहा जल्दी फैलिजंदी आहे। जल्दी फैलिजंदी मतिलबु हिकु माण्हू खां ॿिए माण्हूअ में ॾाढो जल्दी लॻंदी आहे ऐं उनजे करे हिन वक़्तु असां ॾिसूं था पिया त उनजा तमामु घणा केस रिपोर्ट थी रहिया आहिनि, तमामु घणा केस असांजे साम्हूं अची रहिया आहिनि। ऐं हिकु ॻाल्हि असांखे ज़हन में रखणु खपे त जेको आम ज़ुकाम जेको थिए थो पियो, जंहिंखे असां कॉमन कोल्ड था चऊं पिया, त आम क़िस्म जो जेको ज़ुकाम थिए थो पियो ऐं हीअ जेका तकलीफ़ थिए थी जंहिंखे असां फ्लू या इन्फ्लुएंज़ा चऊं था पिया, त उन में फ़र्क़ु आहे। फ़र्क़ु इहो आहे त आम क़िस्म जो जेको ज़ुकाम हूंदो आहे त उन में जेका अलामतूं आहिनि उहे एतिरियूं शिदत वारियूं न हूंदियूं आहिनि। हल्को बुख़ारु थींदो आहे, खंघि ज़ुकाम हल्के क़िस्म जो थींदो आहे। पर हीअ जेको फ्लू या इन्फ्लुएंज़ा आहे उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा वायरस आहिनि, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासूं। त उन जे करे उहा जेका उन में शिदत वधीक हूंदी आहे ऐं उहो फैलिजंदो बि इलाही घणी तेज़ीअ सां आहे, जंहिंजे करे असां वटि तमामु घणा केसिस अॼुकल्ह साम्हूं अची रहिया आहिनि। न त आम जेको फ्लू आहे उन में या इन्फ्लुएंज़ा उन में या जेको चेस्ट इन्फेक्शन इन में को ख़ासि फ़र्क़ु आहे? हिन जे निशानियुनि में को फ़र्क़ु आहे? उहा ई साॻियो बुख़ारु आहे, उहा ई खंघि आहे, उहो ई नज़लो ज़ुकाम अलामतूं जेके आहिनि खोड़ साथियुनि बीमारियुनि जूं हिक ॿिए सां मिलनि थियूं पियूं। हिन में असां आम तरह सां इहो चई सघूं था पिया त जेको आम क़िस्म जो कॉमन कोल्ड जंहिंखे असां चऊं था, आम क़िस्म जो ज़ुकाम बुख़ारु थिए थो पियो, उन में अलामतुनि जी शिदत एतिरी घणी न हूंदी आहे। हल्को बुख़ारु हूंदो आहे, ज़ुकाम एॾो घणो न थींदो आहे, खंघि एतिरी घणी न थींदी आहे। पर हीअ जेको फ्लू इन्फ्लुएंज़ा थिए थो पियो त इन में उनजी शिदत घणी थिए थी पई। बुख़ारु इलाही तेज़ थो थिए पियो, उन सां गॾोगॾु खंघि, सुकी खंघि उहा इलाही घणी थी थिए पई। ज़ुकाम बि तमामु घणो थो थिए पियो, नकु बिल्कुलु वहंदो थो रहे पियो, नकु बंदि थी वञे उहो बि थी सघे थो पियो। ऐं पोइ उन खां पोइ जॾहिं अञा तकलीफ़ वधे थी त पूरे जिस्म में तमामु घणो सूरु, तमामु घणी पीड़ा थी महसूसु थिए पई ऐं अञा वधीक तकलीफ़ थिए त दस्त उल्टियूं बि उन में थी सघनि थियूं। न त अॻे छा हूंदो त नज़लो ज़ुकाम या चेस्ट इन्फेक्शन थींदो त 5 खां 7 ॾींहं में माण्हू ठीकु थी वेंदो, पर हाणे इहो इन जो पीरियड जो वधी वियो आहे, इन जो सबबु छा आहे? छा इहे वायरस वधीक ताक़तवर थी विया आहिनि? ॾिसो, उहो अॻे वारी ॻाल्हि अॻ में बि ईअं ई थींदो हुयो, हाणे बि ईअं थिए थो पियो। पर हाणे हिकिड़ी जेका ॻाल्हि तव्हां कई त उहा हिकिड़ी इंतिहाई अहम आहे। उहा ॻाल्हि अहम इहा आहे त हीअ जेके इन्फ्लुएंज़ा जा जेके वायरस थियनि था न पिया, इन जे लाइ असां इन ते वधीक ॻाल्हाईंदासूं बि त वैक्सीन बि अचे थी पई।
पर उहा वैक्सीन जेके आहिनि हर साल हर दफ़े लॻाइणी थी पवे पई। उनजो सबबु इहो आहे त हीअ जेके वायरस आहिनि पंहिंजी साख़्त जेका आहिनि कंपोज़िशन उहा मटाईंदा था रहनि सही पिया, आहे। उहा तब्दील था कनि पिया। पोइ जेका हिकिड़ी वैक्सीन ठही, मसइलन अॼु हिन साल जेका वैक्सीन ठही जेके वायरस आया उनजे लाइ त उहा जेका आहे असराइती आहे, पर वरी जॾहिं ॿिए साल था अचनि पिया त उहा पंहिंजी साख़्ती मटाए था छॾनि पिया, त उनजे लाइ वरी हिकिड़ी नई वैक्सीन ठाहिण जी ज़रूरत थी पवे पई। हिकु त इहो थो थिए पियो त वायरस पंहिंजी जेके आहिनि उहे शिकिल छबी मटाईंदा था रहनि पिया, ऐं ॿियो इहो थो थिए पियो त दवाऊं जेके आहिनि असां मुख़्तलिफ़ इस्तेमालु करियूं था पिया, त उन्हनि दवाउनि जो बि हिकिड़ो रेज़िस्टेंस अची रहियो आहे। त दवाउनि जो रेज़िस्टेंस मतिलबु इहो थी रहियो आहे त जेका दवा असरु करे पई उहा बार बार साॻियुनि जरासीमनि ते इस्तेमालु थियण सां जरासीमनि उहो छा कयो आहे त उन्हनि में हिकिड़ी ताक़त अची वई आहे। ताक़त अची वञण जे करे उहा साॻी दवा वरी उन्हनि ते असरु हिन में ॿ फ़र्क़ु आहिनि डॉक्टर ज़ुल्फ़िकार, हिन में ॿ फ़र्क़ु आहिनि। हिकिड़ा त बैक्टीरिया आहिनि उन जूं त असां वटि तमामु सुठियूं एंटीबायोटिक आहिनि, पर वायरल जेकी ड्रग आहिनि उहे तमामु थोरियूं आहिनि असां वटि। त छा वायरस ते बि असां जेको एंटीवायरल ड्रग इस्तेमालु करे सघूं था? उहो ॾिसो वायरस जेके आहिनि हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जा वायरनि ते मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके आहिनि दवाऊं थी इस्तेमालु थियनि पियूं। सभु एंटीवायरल सभिनी वायरस जी बीमारियुनि ते इस्तेमालु नथियूं करे सघजनि पियूं। हाणे जीअं हीअ अॼुकल्ह जेको आम क़िस्म जो इन्फ्लुएंज़ा फैलियल आहे, इन खां अलावा जेकॾहिं असां ॾिसूं त कोरोना कोविड जेको थियो त उहो बि वायरस जे करे हुयो। डेंगी असां वटि जेको थियो पियो इलाही ख़तरनाक थिए थो, उहो बि वायरस जे करे थो थिए। चिकनगुनिया उहो बि वायरस जे करे थो थिए पियो। त हाणे उन्हनि सभिनी वायरस जूं जेके बीमारियूं आहिनि त उन्हनि ते साॻी एंटीवायरल सभिनी ते कमु न कंदियूं। ऐं हूअं बि इहो आहे त एंटीबायोटिक खे असां ॾिसंदा आहियूं त घणो करे कंहिं न कंहिं हर जरासीम जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जी एंटीबायोटिक इलाही मौजूदु आहिनि दुनिया में। इलाही पंहिंजो जेका आहे असराइती आहे, उनखे हू ख़तमु करे थी पई। पर एंटीवायरल जेके आहिनि उहा 100% असराइती कोन्हे का, आहिनि बि थोरियूं, दवा बि थोरियूं आहिनि, ऐं उनखां सभिनी वायरस ते सभु साॻियूं न लॻंदियूं। ऐं उन सां गॾोगॾु इहो बि आहे त उहे एतिरियूं असराइतियूं न आहिनि जेतिरियूं एंटीबायोटिक मीन्स। जेकॾहिं सीरियस वायरस आहे, गलो ख़राबु, छाती ख़राबु, खंघि बि आहे, वायरस बि आहे, त जेकॾहिं एंटीवायरल एतिरो इफेक्टिव न आहे त पोइ उहो मरीज़ कीअं सर्वाइव करे? अच्छा ॾिसो उन में छा को खाधनि पीतनि में चेंज करे या का सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट ते वञे, कीअं वञे? वायरस जी जेका बि बीमारी आहे त असां त हूं बि एंटीवायरल जेका दवा आहे उन ते असांजो इनिसार न हूंदो आहे। सही आहे। उन में इहो आहे त सभ खां वधीक असां जेके चवंदा आहियूं सपोर्टिव थेरापी। सपोर्ट मतिलबु उहो जेको मरीज़ आहे उनखे हिकिड़े क़िस्म जी सपोर्ट ॾियणी हूंदी आहे। सपोर्ट इहा ॾियणी हूंदी आहे त जेके अलामतूं आहिनि, मसइलन जिस्म में सूर आहे, बुखार आहे त बुखार जी जीअं मसइलन पैरासिटामोल आहे, खंघि आहे त खंघि जी ज़ुकाम आहे त उनजी जेका आहे एंटी हिस्टामिन या एंटी एलर्जिक जेका आहे मतिलबु ज़ुकाम जी दवा असां ॾियूं था पिया। हिकु त इहो आहे त जहिड़े क़िस्म जी अलामत आहे ओहिड़े क़िस्म जी दवा ॾियणी हूंदी आहे। उनखां अलावा ॿियो इहो बि ज़रूरी आहे त उन माण्हूअ जो ॿियो ख़्यालु उनजी खुराक जो ख़्यालु रखियो वञे, त उनखे उहा न्यूट्रिशन उहा खुराक पूरी मिलंदी रहे। हुनजी दिलि खाइण ते न चवंदी, पर हुनखे कंहिं बि तरीक़े सां उहा दवा उहो खाधो उनखे ॾियणो पवंदो, उहो वठिणो पवंदो। उन सां गॾोगॾु न्यूट्रिशन में ॿियो जेको आहिनि फ्लूइड्स, मुख़्तलिफ़ क़िस्म जे पाणियाठ जेका आहे जिस्म में, जीअं डिहाइड्रेशन न थिए। डिहाइड्रेशन जो मतिलबु इहो आहे त पाणियाठ जी कमी न थिए। त पाणियाठ जी कमीअ खे रोकण जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके असां वटि फ्लूइड्स आहिनि, पाणियाठ जूं शयूं आहिनि, उहे असां इस्तेमालु कयूं। आम सभ खां वधीक त पाणी आहे, आम पाणी आहे। उनखां अलावा खीर आहे, लस्सी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा जूस आहिनि। ऐं उनखां अलावा सूप आहे त सूप में असांखे पाणियाठ बि मिलंदी। उन सां गॾोगॾु असांजे खुराक जूं कुझु शयूं बि मिली वेंदियूं, त मुख़्तलिफ़ क़िस्म जा सूप बि वठी सघूं। हिन जेका मौसम हाणे असां सर्दी ॾे अचूं त गरम शयूं वधीक वापरणु घुरिजे, थधियुनि शयुनि जे खाइण जे करे बि असांजो गलो या छाती ख़राबु थी सघे थी? घणी जेकॾहिं थधी शइ हूंदी त उहा ज़ाहिर आहे जीअं असां वठंदासूं त उहो टेम्परेचर जे फ़र्क़ु हुजण जे करे असांजे गले ते जीअं ई उहा थधी शइ लॻंदी त उनजे करे अञा वधीक उनखे ख़राबु कंदी।
हिकिड़ो सबबु हिकिड़ो इहो आहे त का बि शइ वठी सघे थी पई पर उहा जेका आहिनि घणी थधी न हुजे कहिड़े बि क़िस्म जी थधी जीअं मसइला आम क़िस्म जी असां ॻाल्हि इन ते ई ॻाल्हि था कयूं आइस्क्रीम जी ॻाल्हि आहे त जेका आइस्क्रीम बि हाणे आइस्क्रीम थधी न हुजे बाक़ी बिल्कुलु खाई सघे थी पई उन में को हर्ज कोन्हे को त वठण जे लाइ का बि शइ वठी सघे थी उहा घणी थधी न हुजे। अच्छा डॉक्टर साहब तव्हां पब्लिक हेल्थ विजन पंहिंजे न्यूट्रिशन खे मतिलबु जीअं एनर्जी जिस्म में वधीक अचे त के ख़ासि ॿ 4 न्यूट्रिशन या कुझु खाधा उन में सभ खां वधीक जेका रोल आहिनि उहो सूप जेका आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा सूप जेके आहिनि उन में न्यूट्रिशन आहे बिल्कुलु उन सूप में असांखे इहो थींदो त जे सब्जियुनि मां ठाहियूं था पिया या चिकन मां ठाहियूं था पिया त उन में असल में छा थो थिए त हूअं जेको घणो काइण पचाइण सां जेके उनजो मुख़्तलिफ़ क़िस्म जी मादनियात या मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन जा जुज़ा जेके आहिनि उहो ख़तमु था थी वञनि पिया घणे साइण सां पर सूप में उहे शइ उहे ईअं सलामत रहनि था पिया ऐं फ़ाइदो ॾियनि था ऐं उन सां तमामु घणो फ़ाइदो थो थिए पियो त मुख़्तलिफ़ क़िस्म जा सूप ऐं बाक़ी जेको मौसम जे हिसाब सां त मौसम जे हिसाब सां जेको फ्रूट आहे खीर आहे अंडो आहे मच्छी आहे इहे सभु खाई सघंदा उहा बिल्कुलु हर शइ वठी सघे थी कंहिं बि शइ जी मना न आहे सिर्फ़ु जंहिं माण्हूअ खे जंहिं शइ खां एलर्जी हुजे खाइण में त हू उन शइ जी परहेज़ करे बाक़ी कंहिं बि शइ जे खाइण जी मना न आहे। मुंहिंजो सवाल थोरो सवेर बि हो त हाणे अॻे जेकॾहिं हफ़्ते में असांजो छाती जो इंफेक्शन ख़तमु थी वेंदो त हाणे 10 ॾींहं 15 ॾींहं लॻी था वञनि त छा एतिरा ॾींहं बि उहा सपोर्टिंग ट्रीटमेंट वठणी पवंदी? अच्छा हिकिड़ी ॻाल्हि त मां इहो चवां त अॻे ऐं हाणे वारी ॻाल्हि में फ़र्क़ु जेको अॻ में असां चयोसीं त उहो रेज़िस्टेंस जे करे थी सघे थो ऐं बाक़ी जरासीम उहे साॻे ई आहिनि त कंहिं में को 2-3 ॾींहंनि में माण्हू सही थी सघे थो कंहिं में 10-15-20 ॾींहं बि लॻी सघनि दवाऊं सपोर्टिंग वठणी पर इहा शइ जेके आहिनि कंटिन्यू करे आराम शुरू में त आराम अच्छा जेके वायरल आहे छा अॻिते हली करे उनखे बलगम थो अचे खंघि आहे छॾे नथी त छा तव्हां सम्झो था त बैक्टीरिया बि थी विया आहिनि? असल में ॾिसो उन में इहो आहे त शुरू में त हूअं ई खंघि ज़ुकाम त उनखे थींदो पर असां वटि माहौल अहिड़े क़िस्म जो आहे त माहौल सफ़ाई न आहे उतां जरासीम लॻी सघनि था जंहिंखे असां चवंदा आहियूं सेकेंडरी इन्फेक्शन त सेकेंडरी इन्फेक्शन थी सघे थो त उन सूरत में एंटीबायोटिक जी ज़रूरत हूंदी आहे उन सूरत में एंटीबायोटिक ॾियणु खपे पर उहो सेकेंडरी इन्फेक्शन जेकॾहिं माण्हू खे शक थिए उहो घणो करे ईअं थींदो त तक़रीबन 8-10 ॾींहंनि ताईं उहा जेका आहिनि खंघि ज़ुकाम रहे थो पियो बुख़ार रहे थो पियो उन खां पोइ वधीक उहो जेका बलगम अचे थो पियो ऐं बलगम जो रंग जेका उहो सफ़ेद नथो रहे हल्को साओ या पीलो जेका थिए थो पियो त जंहिं मां पोइ इहो शक थो थिए पियो त हाणे उन मरीज़ खे बैक्टीरियल इन्फेक्शन थियो आहे जंहिंखे असां सेकेंडरी इन्फेक्शन था चऊं पिया त उन में एंटीबायोटिक वठणु खपे बाक़ी शुरू में जॾहिं सिर्फ़ु वायरल इन्फेक्शन आहे त उन में एंटीबायोटिक जो को रोल कोन्हे को बल्कि कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त एंटीबायोटिक सां बजाए फ़ाइदे जे अञा वधीक नुक़सानु उहो त डॉक्टर तो बहितर सम्झे थो न जंहिं वटि वञनि था उहो डॉक्टर ई उनखे जेको सो बहितर तरीक़े सां उनजो अच्छा हिन जो इलाजु छा आहे जेको हिन वक़्तु इहो वायरस या गलो ख़राब छाती को ख़ासि को इलाजु आहे त बसि जीअं मूं ॿुधायो त वायरल जे लाइ को बि ख़ासि इलाजु जेको हिन वक़्तु हले पियो उन जो बसि जेको आहे जेके अलामतूं आहिनि उन्हनि जो इलाजु करणो जेके अलामतूं आहिनि बुख़ार थो थिए जिस्म में सूर थो थिए पियो त उहा दवा ॾियणी आहे खंघि ज़ुकाम आहे उल्टी आहे त उहा दवा ॾियणी आहे ॿियो आराम तमामु घणो ज़रूरी आहे बिल्कुलु ग़िज़ा ऐं पाणे हठ वारियूं शयूं तमामु घणियूं वठणियूं आहिनि सुठो डॉक्टर ज़ुल्फ़िकार तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी पर वक़्तु वञण वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर ज़ुल्फ़िकार शेख असां सां गॾु आहे उन सां शुरू कयूं डॉक्टर साहिबु तव्हां इन्फेक्शन जे बारे में ॿुधायो वायरस मुख़्तलिफ़ आहिनि असां वटि हिकिड़ो डेंगी वायरस बि आहे जेको काफ़ी अरसे खां असां वटि वॾी तइदाद में हिन वक़्तु मरीज़ जेके आहिनि जेडाऊ यूनिवर्सिटी सिविल या जिना जो वार्डन में मौजूदु आहिनि एडमिट बि आहिनि त छा इन जूं के ख़ासि निशानियूं आहिनि छा आम घर में माण्हू उनखे सुञाणे सघे थो त हिनखे डेंगी या मलेरिया ऐं डेंगी में को ख़ासि फ़र्क़ु बि आहे या डॉक्टर वटि वञणु ज़रूरी आहे? अच्छा हाणे ॾिसो अलामतूं जी अॻ में ॻाल्हि थी न त ॾाढियूं मिलंदड़ जुलंदड़ हूंदियूं आहिनि पर फ़र्क़ु इहो हूंदो आहे त उनजी शिदत वधीक हूंदी आहे आम तरह सां डेंगी जी न आहे जी डेंगी में अच्छा हाणे उन में
हिकिड़ी ॻाल्हि असांखे ज़हन में रखणी आहे त डेंगी बि वायरस जे करे थो थिए पियो ऐं ॿियो जेको फ्लू इन्फ्लुएंज़ा आहे उहो वायरस जे करे थो थिए पियो। पर ॿिन्ही में फ़र्क़ु इहो आहे त हू साह जी नाली जे ज़रिए ईअं लॻंदो आहे त जेको मरीज़ आहे उहो जॾहिं खंघे थो पियो या निच ॾे थो पियो त भरिसां जेकॾहिं केरु ॿियो माण्हू बीठो आहे त उहो साह खणे थो पियो त उन में उहे जरासीम दाख़िल थी था वञनि। ईअं बि थी सघे थो या केर बि माण्हू कोन्हे उहो खंघे थो पियो थुक थो उछले त उहे जॾहिं ख़ुश्की थी थिए पई त उहे जरासीम असांजी हवा में फिज़ा में रहनि था पिया ऐं जॾहिं माण्हू साह खणे थो पियो उन भरिसां उहो मरीज़ बि कोन्हे को पर साह खणे थो त उनजे साह जी अंदरि हलिया था वञनि पिया ऐं उहा बीमारी था कनि पिया। पर डेंगी वायरस जेका आहे उहो हिकु माण्हू खां ॿिए माण्हू खे नथो लॻे पियो, न ई साह जे ज़रिए थो लॻे पियो, साह जी नाली जे ज़रिए, न ई खाधे पीते जे ज़रिए थो लॻे पियो। डेंगी वायरस असल में पहिरियों ई मच्छर खे थो लॻे पियो ऐं जंहिं मच्छर में माने एडीज एजिप्टीज मच्छर जॾहिं चक पाए थो त असांजे जिस्म में उन वायरस उहो मच्छर जंहिंमें उहे वायरस मौजूदु आहे डेंगी जा उहो जॾहिं चक पाए थो पियो त असांजे जिस्म में उहे वायरस दाख़िल थियनि था पिया। उन खां पोइ थोरो टाइम लॻे थो पियो ऐं उन टाइम में उनखे 5-7 ॾींहं उन खां 10-15-20 ॾींहं बि लॻी सघनि था पिया। उन खां पोइ उन जूं अलामतूं ज़ाहिर थियनि थियूं पियूं। पर डेंगी में पहिरीं बुखार ईंदो, डेंगी में त सभ खां पहिरीं उहा ई साॻी ॻाल्हि त पहिरीं हल्को बुखार हूंदो, उन खां पोइ तेज़ बुखार थींदो ऐं साॻी खंघि ज़ुकाम उहो थींदो, जिस्म में तमामु घणो सूरु थींदो ऐं जेकॾहिं अञा तकलीफ़ वधे थी त वरी साॻे पेट जी बीमारी जेका आहे उहा पेट जी तकलीफ़ बि थी सघे थी पई। अच्छा, इन में इहो आहे त असांजा रत जा जेके मुख़्तलिफ़ जुज़ा आहिनि उन्हनि ते हू असरु करे थो पियो डेंगी वायरस, ख़ासि तौर ते प्लेटलेट्स ते। पोइ उनजो छा थो थिए पियो त उनजो नंबर घटिजे थो। हाणे उन में छा थो थिए त असांजे जिस्म में जेको कुदरती तरह हाणे जॾहिं बि को धकु लॻंदो आहे रत वहे थी न त रत वहण सां छा थींदो आहे त उहा बंदि थी वेंदी आहे। हाणे जेका रत बंदि थींदी आहे न त उहा कुदरती तरह कुझु शयूं अहिड़ियूं पैदा थींदियूं आहिनि जिस्म में उहा रत खे बंदि कंदियूं आहिनि ऐं जॾहिं उहे शयूं न हूंदियूं त रत पई वहंदी। त हाणे उन में छा थो थिए पियो त हीउ उन ते असरु थो उन ते असरु थो थिए पियो ऐं अच्छा उन में छा थींदो त हाणे डेंगी जा असां 2 क़िस्म चई सघूं था पिया। हिकु इहो त आम क़िस्म जो डेंगी जेको बुखार आहे उहो थो थिए पियो। जॾहिं ॿियो वथे थो ॿियो जंहिंखे असां चवंदा आहियूं डेंगी हेमरेजिक फीवर मीन्स ब्लीडिंग फीवर, जंहिंजो मतिलबु इहो आहे रत वहंदी रहे। हाणे रत वहंदी रहंदी त उन जी सभ खां पहिरीं निशानी इहे थींदी जेकॾहिं मतिलबु उहो ख़तरनाक सूरत जे तरफ़ वञे थो पियो डेंगी त उन में छा थींदो त हल्का हल्का ॻाढ़ा निशान चमड़ीअ ते ज़ाहिर थियणु शुरू थींदा। उन खां पोइ उहे अञा उहे वधंदा ऐं अच्छा ऐं तकलीफ़ तमामु घणी माण्हू खे हूंदी, तमामु घणी सुस्ती काइली पंहिंजो बिल्कुलु माण्हू वीचारो इहो पियो हूंदो। हिकु त इहे ॻाढ़ा ॻाढ़ा हल्का जेके चमड़ीअ ते निशान थींदा। अञा वधे थो पियो त रत मुख़्तलिफ़ हंधनि तां जीअं असांजे वात में पंहिंजो जेका उतां निकिरी सघे थी, नक मां अची सघे थो, पेट मां बि रत अची सघे थी, अञा तकलीफ़ वधे त पेशाब में बि रत अची सघे थी पई। उहा ॾाढी ख़तरनाक कंडीशन हूंदी आहे ऐं उन कंडीशन में जॾहिं बि इहो शक थिए त डेंगी हेमरेजिक फीवर आहे त पोइ इस्पताल वञणु पूरी तरह सां उन में उहो घर में मैनेज नथो करे सघिजे। उहो इन जे करे त ॾिसो इलाज त उनजो आम तरह सां साॻियो ई थींदो पर उनखे रत लॻाई वेंदी जंहिंमें प्लेटलेट्स उहा जेका लॻाई वेंदी जेके प्लेटलेट या रत जा जुज़ा जेके तमामु घणा घटिजनि था उहे उते ई मुसलसिल उहे ॾिसंदा रहंदा इस्पताल में ऐं जीअं ई घटिजंदा उनखे जेका आहे उहे प्लेटलेट लॻाया वेंदा। त उहा ॾाढी ख़तरनाक कंडीशन थिए थी पई। त उन जे करे इहो ज़रूरी आहे त डेंगी जो जॾहिं बि शक थिए। अच्छा, हाणे ॾिसो इहा जॾहिं ॻाल्हि थी त हिन वक़्तु जेको आम क़िस्म जो फ्लू इन्फ्लुएंज़ा हले थो पियो उनजो आम इलाज कंदा रहो 8-10 ॾींहं ताईं जेकॾहिं उहो सही नथो थिए त इहा आम माण्हुनि खे सलाह आहे त हू इहो ॾाढो ज़रूरी आहे त डेंगी ऐं मलेरिया जी टेस्ट कराइनि ऐं उन में पोइ उहो कंफर्म थी वेंदो त जेकॾहिं डेंगी आहे त पोइ उन हिसाब सां हू पाण बि ख़्यालु कंदा रहंदा ऐं जेकॾहिं तकलीफ़ वधे थी त फ़ौरन इस्पताल लिया वेंदा ऐं जेकॾहिं मलेरिया आहे त उहा मलेरिया जी दवा मौजूदु आहे उनजो इलाजु कयो वेंदो। त जेकॾहिं इहो ज़रूरु ज़हन में रखनि त 8-10 ॾींहंनि खां वधीक जेकॾहिं तकलीफ़ थिए त डेंगी ऐं मलेरिया जी टेस्ट ज़रूरु कराइनि। अच्छा, छा डेंगी जो ख़ासि इलाजु आहे को मख़सूस कीअं उनखे असां मेंटेन पेशेंट खे? जी अच्छा, हाणे ॻाल्हि कईसूं त डेंगी जेका वायरस जे करे थी थिए पई त एंटीवायरल जो को एतिरो घणो रोल कोन्हे को इन में उहा ई साॻी सपोर्टिव थेरापी
जेको मरीज़ आहे उनखे हिकिड़ी सपोर्ट ॾियणी आहे। सपोर्ट ॾियण सां भई बुखार आहे, ज़ुकाम आहे, अच्छा उन में इहो बि ज़रूरी आहे त माण्हू खे जेकॾहिं आहे त ख़ासि तरह आम नालो आहे पैरासिटामोल, माना पेनाडोल, पर इहा ज़हन में ज़रूरु रखनि त उन सूरत में ब्रूफेन मुख़्तलिफ़ नालनि सां अचनि थियूं पियूं, उहा ॿियनि बुखारनि में त इस्तेमालु करे सघिजे थी पई, पर डेंगी जी सूरत में बिल्कुलु नथी करे सघिजे, जो अॻ में जेका आहे न रत वही रही आहे ऐं उन सां ब्रूफेन सां अञा वधीक रत वहण जो ख़तरो तमामु घणी थी। ऐं जेकॾहिं प्लेटलेट घटिजी रहिया आहिनि त पूरी तरह, ऐं अञा इहो बि थी सघे थो अञा वीचारे खे मरीज़ खे तकलीफ़ वधी वञे, साह जी तकलीफ़ थिए त उहो साह जी तकलीफ़ खे ख़तमु करण जे लाइ उते ऑक्सीजन जी ज़रूरत आहे या कंहिं ॿिए जी शइ जी ज़रूरत आहे त इस्पताल में उहा बि करे सघिजे थी पई। त उन करे जेकॾहिं डेंगी आहे ऐं तकलीफ़ वधे थी पई, घर में शुरूआति में उहा कंडीशन आहे जेका घर में इलाज करे सघे थो, उहो घर में बिल्कुलु हुजे, पर जेकॾहिं तकलीफ़ वधे थी त पोइ उन लाइ फ़ौरन इस्पताल वञणु ज़रूरी आहे। अच्छा, कहिड़ा बचाव जा तरीक़ा आहिनि? इहो मच्छर केॾी महिल चक पाईंदो, चवंदा शाम जो हुन मच्छर जे चकां बचो, सुबुह जो बचो, वॾा आस्तीन वारा कपिड़ा पायो, थोरो बचाव ॿ टे लफ़्ज़ उन में ॾिसो। मच्छर जो त जहिड़े वक़्तु बि चक पाए उन खां बचाइणो आहे। असल में आम तरह सां इहो थींदो आहे, आम तरह सां त मच्छर ऊंदहि में वधीक ईंदो आहे, त ऊंदहि में एक्टिव ते ॾींहं जो असां ॾिसंदा आहियूं त असांखे मच्छर नज़र न ईंदा आहिनि, पर असां मुक़ाबिलतन असां थोरो जेकॾहिं कंपेयर कयूं त डेंगी वारो मच्छर जेका आहिनि थोरो रोशनी में बि चक पाईंदो आहे। जीअं मसलन सिजु उभरे थो या सिजु लहे थो पियो, इन वक़्तु बि थोरी रोशनी आहे त उन वक़्तु बि मच्छर जेका उहो चक पाए सघे थो पियो। हिकु त मच्छर जे चक खां पाण खे बचाइणो आहे, ऐं उन सां गॾोगॾु इहो ज़रूरी आहे, अच्छा उनखे असां कीअं बचायूं, कपिड़ा असां अहिड़ा इस्तेमालु करियूं जेके असांजो सॼो जिस्म ढकियल हुजे, ऐं कपिड़ा गहरे रंग जा न हुजनि। गहरो रंग माना ऊंदहि, जेका ऊंदहि खे मच्छर पसंदि कंदा आहिनि ऐं उन जी तरफ़ वेंदा आहिनि, त कारे रंग वारा या ॿिया गहरे रंग वारा कपिड़ा इस्तेमालु न कजनि, हल्के रंग वारा कपिड़ा ऐं पूरो जिस्म ढकियल हुजे। उन खां अलावा जिते जिते मच्छर गॾु थी सघनि था पिया, पाणी रखियल आहे या जेको बि जिते बि पाणी या पाणी जो दुॿो आहे उनखे ख़तमु करणु खपे। जेकॾहिं मसलन सम्झो त घर खां ॿाहिरि पाणी आहे जेको असां एतिरो गंदो पाणी जमा थियल आहे, असां उनखे नथा ख़तमु करे सघूं, त घटि में घटि असां इहो करियूं त उनजे मथां घासलेट हारियूं या जेको तेल आहे सड़ियल जेका या चूनो आहे उहो, इन जे करे त छा थींदो आहे त जेके मच्छरनि जी अफ़साइश हुते थी रही हूंदी न त उहा इन करे न थींदी त उन्हनि खे ऑक्सीजन न मिलंदी, ऑक्सीजन न मिलंदी त उहे मरी वेंदा। त इन जे करे असांखे हिकु त इहो करिणो पवंदो। उन खां पोइ मच्छर मार स्प्रे जेके आहिनि उहे ऐं ख़ासि करे जंहिं वक़्तु सिजु लहे थो पियो त उन वक़्तु पंहिंजा दर दरियूं बंदि कया वञनि, जो उन वक़्तु जेके मच्छर जिते बि लिकल हूंदा आहिनि परदनि जे पोयां वण में या किथे बि या ॿाहिरि, उन वक़्तु हू जेके आहिनि निकिरी घर जे अंदरि अची वेंदा आहिनि। त उन वक़्तु ख़ासि करे असांखे पंहिंजा जेके दर दरियूं बंदि रखणा पवंदा। ऐं ॿियो इहो आहे त जिस्म खे असां मच्छर खे परे भॼाइण वारी दवा जेके आहिनि असां लॻायूं था, उहा ख़ुशबू अहिड़े क़िस्म जी आहे जो मच्छर उनखे पसंदि नथो करे पियो, उन खां परे भॼी थो वञे पियो। ऐं स्प्रे जेके आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ खां उहे करे सघनि था। घर में असां धुएं खां मच्छर परे भॼंदो आहे, त असां अहिड़े क़िस्म जी शइ करियूं त आम क़िस्म जो धुओं बि हूंदो न जेको, त उहो बि उन मच्छर खे परे भॼाए छॾींदो। माना तव्हांजो मक़सदु आहे एडीज़ एजिप्टीज़ मच्छर आहे जेको डेंगी वायरस पैदा इन जे चक खां पाण खे बचाए त माना बीमारी खां तव्हां बची वेंदो। मच्छर चक न पाईंदो त बीमारी थींदी, थिए मच्छर जे चक पाइण जे करे थी पई, पर असां वटि वॾी तइदाद में मरीज़ अचनि पिया, इन मतिलबु डेंगी वायरस जा मच्छर हिते मौजूदु वॾी तइदाद में आहिनि, तमामु घणा आहिनि बिल्कुलु, जिनजी अफ़ज़ाइश बि आहे, जिनजी ब्रीडिंग बि थिए थी, पॉइंट्स खे ख़तमु करणो पवंदो। डेंगी पर उन सां गॾु गॾु मलेरिया, इहे ॿ मलेरिया, पर मतिलबु हिन जो इहो मरीज़ हिन जा त वॾी तइदाद में आहिनि। उहो इन जो इहो ई सबबु आहे त मच्छर घणा आहिनि, मच्छर घणा जो मतिलबु इहो आहे त अच्छा छा जेकॾहिं डेंगी जेकॾहिं कंहिंखे आहे त उन में जेकॾहिं लापरवाही कजे त उहो ख़तरनाक सूरत हाल थी बिल्कुलु थी सघे थी। जीअं ॻाल्हि कईसूं न त डेंगी ॿिनि क़िस्म जो थींदो आहे। हिकु आम क़िस्म जो डेंगी फीवर जंहिंखे असां चऊं था, ॿियो आहे डेंगी हेमरेजिक फीवर जंहिंमें रत वहंदी आहे, त जंहिंमें प्लेटलेट तमामु घणा घटिजी वेंदा आहिनि। जेकॾहिं उहा पंहिंजो अचे थी पई त तमामु घणी ख़तरनाक आहे, उन वक़्तु हिकु त अलामतूं जेके आहिनि उन्हनि जी शिदत तमामु घणी वधी वेंदी ऐं माण्हू पाण ई महसूसु कंदो, इहे ॻाढ़ा निशान था अचनि, रत थी वहे, नज़रअंदाज़ न कजे, इलाज ज़रूरी आहे वक़्ती तौर ते, उन वक़्तु क़तई तौर ते उनखे न करिणो आहे, छाकाणि त 30
जीअं अच्छा त थोरो चवे अचो था थो, त डेंगी फीवर में ऐं मलेरिया जे बुखार में ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे? घणो करे इहो थो थिए पियो त मलेरिया जो जेको बुखार आहे उन में सीउ थींदो आहे, त घणो करे इहो थींदो आहे। ऐं ॿियो इहो हूंदो आहे त उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा थी सघनि था त मुख़्तलिफ़ टाइम हूंदा आहिनि मलेरिया जे बुखार जे निकिरण जा, पर उहो मुक़ररु टाइम हूंदा आहिनि। 5-6 कलाक हूंदो वरी लही वेंदो आहे, पर डेंगी मुसलसल हूंदो। डेंगी मुसलसिल हूंदो या लहंदो त पर उनजो हिकिड़ो टाइम मुक़ररु न हूंदो आहे। हिकु त इहो हूंदो आहे। ऐं आम तरह सां मलेरिया जे बुखार में शदीद क़िस्म जी सर्दी थींदी आहे। सर्दी थींदी आहे, माण्हू ॾकंदो आहे, उन खां पोइ अंदरि जिस्म कुझु अहिड़े क़िस्म जो अमल कंदो आहे त पंहिंजो उनखे कंट्रोल करण जी कंदो आहे। हिकु पहिरीं ॾकणी थींदी, उन खां पोइ थोरो पघर निकिरंदो ऐं उन खां पोइ बुखार घटिजी वेंदो आहे। मलेरिया में घणो करे ईअं थींदो आहे ऐं डेंगी में अहिड़े क़िस्म जूं के अलामतूं न हूंदियूं आहिनि। पर पोइ बि कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त ॿिन्ही जूं अलामतूं हिकु जहिड़ियूं थी सघनि थियूं पियूं। उन जो कीअं असुलु सही ख़बर असांखे लेबॉरेटरी में टेस्ट कराइण सां पइजी सघे। डेंगी टेस्ट बि कराइजे, मलेरिया पैरासाइट जी बि कराइजे, त उन में को आहे। अच्छा, छा मलेरिया जॾहिं ख़तरनाक थी वञे त छा मरीज़ बेहोश थी सघे थो? उन में मलेरिया जेका आहे न, इहा जेका तव्हां ॻाल्हि कई बेहोश थियण वारी, असां उनखे चवंदा आहियूं सेरिब्रल मलेरिया, माना दिमाग़ जी मलेरिया। मतिलबु उहो रत शुरू दिमाग़ ताईं उहो पहुची थो वञे त उहो ॾाढी ख़तरनाक आहे। मलेरिया जा जेके पैरासाइट आहिनि चइनि क़िस्म जा आहिनि। उन्हनि में हिकिड़ो आहे जेको फेल्सीपेरियम असां चऊं था पिया। माना हिकिड़ी चङी ॻाल्हि इहा आहे त सभ खां वधीक जेके असांजे माहौल में मौजूदु आहिनि उहे फेल्सीपेरियम न आहिनि, पर बहरहाल उहे मौजूदु आहिनि ऐं उहे ॾाढा ख़तरनाक हूंदा आहिनि। ऐं उहा जेका आहे दिमाग़ वारी जेकॾहिं मलेरिया थिए थी, मतिलबु इहो आहे त उहा जरासीम या उहा बीमारी दिमाग़ ताईं पहुची थी वञे, पोइ उन वक़्तु पहिरीं त माण्हू खे का ख़बर न पवंदी आहे। जेका ॻाल्हाईंदो उबतियूं सुतियूं ॻाल्हियूं कंदो, पोइ बेहोश थी सघे थो पियो। ऐं पोइ उनजो इलाज त साॻियो ई उहो मलेरिया जी दवा वारो थींदो आहे, पर ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। हॉस्पिटल में दाख़िल थींदो, ड्रिप लॻंदी, ड्रिप जे ज़रिए उनखे इंजेक्शन जी सूरत में ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ऐं उन में ख़ुदा न ख़्वास्ता माण्हू जो मौत बि वाक़िआ थी सघे थो पियो। त इहो ॾाढो ज़रूरी आहे त मलेरिया बि भले हुजे, एंटी मलेरियल दवाऊं आहिनि, पर जेकॾहिं तकलीफ़ वधे थी पई ऐं मुसलसिल वधी रही आहे त उन सूरत में इस्पताल वञणु ज़रूरी आहे। अच्छा, छा मलेरिया जी ड्रग्स जेके आहिनि, जेके बि असां वटि आहिनि मुख़्तलिफ़ उन्हनि जो ग्रुप आहे, त छा का इन्वेस्टिगेशन कराए उनखां पोइ उहे मलेरिया जूं दवाऊं ॾेई सघजनि थियूं, या क्लिनिकली उनजी साइन सिम्पटम ते बि दवा शुरू करे सघिजे थी? घणो करे त इहो आहे त शुरू में जेके सिम्पटम्स आहिनि उन सिम्पटम्स वारी दवा ॾिनी वेंदी आहे, जेके अलामतूं आहिनि। पर टेस्ट कराइण अॼुकल्ह असां उनखे चवंदा आहियूं रैपिड टेस्ट। रैपिड टेस्ट डेंगी जी बि आहे, मलेरिया जी बि आहे, ॿियनि बीमारियुनि जी बि आहे। उहो उन वक़्तु उनजो नतीजो मिली वेंदो आहे। त उनजे करे उनजे कराइण में को टाइम नथो लॻे पियो। त ऐं पोइ इहो न आहे त असां पोइ इहो ॾिसूं था एंटी मलेरियल कहिड़ी ॼणी आहे, जेका दवा मौजूदु आहे उहा असांखे ख़बर आहे, डॉक्टरनि खे ख़बर आहे सभिनी कहिड़ी असरु करण वारी दवा आहे, उहा आहे। त उन जे करे टेस्ट कराइण में को हर्ज कोन्हे। जॾहिं बि शक हुजे त मलेरिया जी टेस्ट कराए, उनखां पोइ उनजो इलाज जीअं ख़बर पवंदी कंफर्म आहे त उनजी डॉक्टर पंहिंजे हिदायत मुताबिक़ ॾींदो त मरीज़ ठीकु थींदो। बिल्कुलु। अच्छा, जॾहिं मरीज़ असां मलेरिया जो इलाज बि सुठो आहे ऐं डॉक्टरनि खे बि ख़बर आहे, पोइ बि कॉम्प्लिकेशन छो थियूं थियनि? छा इलाज में देरि थी वञे? साईं इहो ॾिसो न, त आम तरह सां इहो थो थिए न पियो त माण्हू नथो पहुचे पियो इलाज लाइ, इग्नोर था करे छॾीनि, 2-4 ॾींहं लॻी था वञनि। ऐं जॾहिं वरी उहा तकलीफ़ वधी थी वञे पई, हाणे तकलीफ़ ॾिसो न, इहे जेके बीमारियूं आहिनि, डेंगी जी असां ॻाल्हि कईसूं, असांजे जिस्म जा मुख़्तलिफ़ हिसा जेके आहिनि उन में उन्हनि ते उनजो असरु थियणु शुरू थो थिए पियो। हाणे जीअं मसइलनि असांजे गुर्दनि ते जेकॾहिं असरु थिए, जिगर ते जेकॾहिं असरु थिए, फिफड़नि ते असरु थिए, कहिड़ी बि बीमारी जो, त इन जो मतिलबु आहे त उनजी शिदत वधी आहे। जॾहिं शिदत वधी आहे त जेको आम क़िस्म जो इलाजु हुयो उन सां त उहो माण्हू ठीकु नथो थी सघे पियो। ऐं उनजी तकलीफ़ वधे थी, अञा उनखां पोइ साह जी उनखे तकलीफ़ थी थिए पई, दिलि जी तकलीफ़ थी थिए पई, मतिलबु जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जी बीमारियूं। त बीमारी जेका बि हुजे, उहो जेकॾहिं शुरू में उनजो इलाजु कयो वेंदो त उहो क़दुरु आसानु हूंदो, पर जेकॾहिं उन में देरि कई वेंदी ऐं जिस्म जा मुख़्तलिफ़ हिसा उन्हनि ते जॾहिं उन पंहिंजो असरु ॾेखारणु शुरू कयो त इन जो मतिलबु आहे त पोइ उनजो इलाजु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। अच्छा, डेंगी खां या मलेरिया खां बचण जो साॻियो तरीक़ो आहे त मच्छर जे चक खां बचे? मलेरिया खां या डेंगी खां बचण जे लाइ मतिलबु इहो आहे त माण्हू मच्छरनि खां पाण खे बचाए, उनजे चकनि खां बचाए, मच्छरनि खां, माना घर साफ़ु सुथिरो हुजे, पाणी न हुजे, मच्छरनि जी अफ़ज़ाइश खे रोके,
इहे ई शयूं आहिनि। इहो ॾाढो ज़रूरी आहे बिल्कुलु। अच्छा, इहो ज़रूरी आहे। ऐं उनखां अलावा तव्हां छा था सम्झो त असां वटि हर साल ॾिसो हिन वक़्तु बि मलेरिया जा ॾाढा केस आहिनि, ठीकु आहे, उन तरफ़ वञूं था, पर छा मलेरिया जी ड्रग में का रेज़िस्टेंस अची वियो आहे छा? हाणे उहा इफेक्ट नथियूं कनि छा? न, उहो केसनि जे वधण जो जेको सबबु आहे न, उहो असां चवंदा आहियूं जेके चौमासे जूं बारिशूं थियूं थियनि पियूं, मॉनसून जेके आहिनि रेन्स था थियनि पिया, त उन में छा थो थिए पियो त बारिश घणी पवण जे करे पाणी गॾु थो थिए पियो। पाणी गॾु जॾहिं थिए थो पियो त उन वक़्तु मच्छरनि जी अफ़साइश वधीक थी थिए पई। त असां वटि डेंगी, पाकिस्तान जी जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं त डेंगी ऐं मलेरिया जा केस घणो करे जुलाई खां नवंबर जे विच में तमामु घणा थींदा आहिनि। इन करे त उन में पाणी जेका मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾु थींदो आहे ऐं पाणी, अच्छा जेके तमामु घणो पाणी आहे ऐं बारिश तमामु घणी तेज़ आहे त इहो बि रखो त जेके मच्छर हूंदा त उन्हनि खे बि साफ़ु करे वेंदो। पर आमतौर सां जेको पाणी आहे इहो जेको जॾहिं गॾु थो थिए पियो त उहो पाणी गॾु थियण जे करे उन में मच्छरनि जी अफ़साइश थींदी पाणीअ में आहे। वॾे तइदाद में मच्छर हूंदा आहिनि त वधीक माण्हुनि खे उहे पंहिंजा अंडा ॾियनि था पिया, उनखां पोइ उहो जेका उनजी अफ़साइश थिए थी पई उहा मच्छर पोइ फैलिजी सॼे माहौल में अचे छा इहे जेको ग्रुप आहे हुन में अहिड़ियूं ड्रग्स आहिनि जंहिंजी रेज़िस्टेंस बि आहे, ग्रुप चेंज करिणो पवंदो आहे, हिकिड़ी ड्रग या ॿी ड्रग? न, उहे उन ते बिल्कुलु उन ते रिसर्च कई वई आहे। जेके अॻ में जेके दवाऊं हुयूं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं उन्हनि ते जेको रेज़िस्टेंस आयो पिए, हाणे हिकिड़ो अहिड़ी जेका कॉम्बिनेशन में गॾियल दवाऊं जेके आहिनि, ॿ दवाऊं ॾिनी थियूं वञनि पियूं, जंहिंसां उहा डॉक्टरनि खे ख़बर आहे त उहा जेका दवा ॾिनी थी वञे उहा इंतिहाई असरु करण वारी दवा आहे। पर उन जे लाइ इहो आहे त जिस्म जा ॿिया हिसा ॿियनि ते अञा उनजो असरु न थियो हुजे, उनखां अॻ में जेकॾहिं मलेरिया जी दवा मलेरिया जो इलाजु आहे, जेकॾहिं वक़्तु सिर टेस्ट कराए उनजो इलाजु कराए त बहितर थी सघे। डॉक्टर साहिबु ॾाढो सुठो तव्हां असांखे इन्फेक्शन जे बारे में ॼाण ॾिनी, डेंगी जे बारे में ॿुधायो, मलेरिया जो इलाजु बि ॿुधायो। मैसेज छा हूंदो पंहिंजे माण्हुनि लाइ पैगाम? सफ़ाई सुथराई जो हीउ जेको आहे हिन वक़्तु हिकु त वायरल जेको आम क़िस्म जो वायरस फैलियल आहे, उनखां असां बची ईअं सघूं था त सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखूं। ऐं मलेरिया ऐं डेंगी खां बचिणो आहे त असांखे मच्छरनि जो खे ख़तमु करिणो पवंदो ऐं पंहिंजो पाण खे मच्छरनि जे चक खां बचाइणो पवंदो। वरी महिरबानी डॉक्टर ज़ुल्फ़िकार, तव्हां सां रहिया नाज़रीन, असांजो मौजूद महिमान डॉक्टर ज़ुल्फ़िकार शेख असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनी त पंहिंजे सफ़ाई सुथराई जो ख़्यालु रखो। जेकॾहिं नंढी वॾी का बीमारी आहे, इन्फेक्शन आहे, फ्लू आहे, बुख़ार आहे, त पंहिंजे डॉक्टर वटि वञो ऐं देरि न करियो, हुन में फ़ौरन हुनजो इलाजु करायो। जेकॾहिं डॉक्टर साहिबु जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।